बहु जबर खाना यार गाली आए तो अद्धी मुखे खासन खास गुराए ताकि तसा चई त रूंडा सब गालियूं छॾे वञी जबर खान सां हथ मिलाए। हाणे मूंखे तूं रुॻो इहो ॿुधाए त आख़िरकार असांखे करणो छा आहे? हिते न रूंडा हिते न, मां ॻोठ जे ॿाहिरां हलां थो, पोइ हली मिलजांइ। पर हिते तूं न हिते इन करे न जो तूं कंदे गंद, पोइ इन गंद खे केरु मेड़ींदो? सॼो ॻोठ गॾु थींदो, पोइ तो वारो गंद केरु मेड़ींदो? अरे गुरुदेव, मां हिन ते लानत नथो हणां, छो त इन में लानत जी बि बेइज़ती आहे त मुंहिंजी बि बेइज़ती आहे। इन करे तूं हिन ते का लानत ठोक। हाणे मां हिन सां इज़त सां ॻाल्हाइण आयो आहियां। वरी हे मोतबर थो चए त गंदु कचेयूं गंदु केरु धोईंदो? ओ मुंहिंजा प्यारा बाबा, जॾहिं आहिनी गंदा त पोइ मुंहिंजी सोच में त गंदी हूंदी न। अरे असां गंदा आहियूं, तूं वरी खीर जो धोतल आहीं। अरे रूंडा, तूं अकेलो अचिजांइ, हे पाॾे जो टेढी फर न वठी अचिजांइ पाण सां गॾु। पुॼी तोसां कोन था सघूं, हे वरी तो वारो पुट उते भौंकणु शुरू कंदो त पोइ मां त पुॼी कोन सघंदुसि तव्हां ॿिन्हिनि सां। बाबा, हाणे तूं हिन सां ॻाल्हियूं कंदी आहे जेके असांजे ॻाल्हाइण खे भौंकड़ था सम्झनि, हिन सां ॻाल्हियूं? न बाबा न, हिन सां हाणे ॻाल्हियूं थियणियूं न आहिनि बसि। अरे बाबा, ॻाल्हि इहा आहे त तुंहिंजी पुफीअ जो मुंहिंजे ॻिच में पियल आहे ट्रोढ़ो, इन करे मां हिन गॾह खे पी थो चवां। न त मूंखे कसम आहे ख़ुदा जो, हेड़ा गॾह त मां जांड्रह में बि कोन जोटींदो आहे। ऐं वरी तूं चई त हिन गॾह ते सवारी कर, चरियो थियो हा या भंग पीती थियमि या कपिड़ा लाहियूं थो वठां। सोट, तूं भले मूंखे भलो साईं मथे ते खणाए, कुझु बि थिए, पर हीउ रूंडो कॾहिं बि तोसां ठा कोन कंदो। ख़बर आहे मूंखे सोट, ख़बर आहे मूंखे। जिथे 100 कमीना हुजनि न, उते हिन बेगैरत जी चिठी काफ़ी आहे। हसीना बेगम हिन सूअर खां हिसाब किताब वठण लाइ हिन खे पंहिंजी मुठ में करणो ई पवंदो, न त हे ख़बर ॾेई फिरियल रेस चाकर खान वटि उबता सुबता कसम क़ुरान खणी असांखे उबतो टंगाए छॾींदो। इन जे करे इन थोके खे बि तो कंदो वतां मिंथूं। लिसन, हिकिड़ी सलाह ॾियां? छो? मां चवां थी तव्हां चाकर खान खे सभु ॿुधाए छॾी, थी सघे हू तव्हां ते रहम करे तव्हांखे बख़्श करे छॾे। पंहिंजी ज़बान बंदि रख, सम्झई? ॿिए दफ़े बख़्श न कंदी जाए, घणो न ॻाल्हाईंदी कर। मूंखे बि ज़िंदा रहण जो को शौक़ु न आहे, मां रुॻो चुप आहियां ते पंहिंजे पुट जे करे। हिन जो दिमाग़ रहंदो थो वञे, कंहिं वक़्तु बि को बि मसइलो कराए सघे थी। हिन जे करे जाबिर खे चई हिन जो पिलो कराए छॾियां, त हीअ माई असांखे माराए सघे थी। हिन माई जे करे असां फासी वेंदासीं, हिन जो पिलो करणो पवंदो। न माई गुलनार जो बंदोबस्त करे छॾ। अञा हिकु कमीने खे मूं ॾेई कोन सघियो आहियां, वरी ॿी ॾाइण घाटे में ही अथई। अदा मां एतिरो ख़तरो नाहे, हीअ जेका ॾाइण आहे न, हाणे ॻाल्हाइण शुरू कयो आहे, हिन जो कंहिं वक़्तु बि वात खुली सघे थो। इन माई खे गुम करण में मूंखे का बि देरि कान लॻंदी, पर जे चाकर खान पुछा कई त पोइ
चाकर खान एतिरो वांदो नाहे जो हिक घर जी मामूली नौकरियाणीअ जे बारे में पुछा कंदो वतंदो। असल मुजरिम ॻोल्हण लाइ चाकर खान कख खां बि सलाह वठंदो आहे। पोइ छा पोइ घर जी नौकराणी जो न पुछंदो? मां हुनखे चई छॾींदसि पाणे त माई ख़ौफ़ में अची वई हुई, इन जे करे कमु छॾे हली वई। ऐं जे चाकर खान वञी हुनजे घर निकिरे त पोइ चई छॾिजांइसि त माई ॻोठ छॾे पंहिंजे माइटनि ॾे हली वई। जे तूं चवीं थी त मां माई खे गुम करे थो छॾियां, पर ख़ुदा करे को एॾो वॾो मसइलो न थिए। न मामूली नौकरियाणीअ जे करे कुझु बि कोन थींदो। तूं रुॻो अदा खे मुठ में कर। उनजे तरफ़ वञा थो, ख़ुदा करे त उहो मुंहिंजे चंबे में अचे। बाक़ी जेके हुन जा लफ़्ज़ आहिनि न, दिलि खे चीरनि था। आहे तुंहिंजो भाउ बाक़ी वॾो लेसूड़े जी गिगा, पर जॾहिं तुंहिंजो भाउ मूंखे लफ़्ज़ चवंदो आहे न, दिलि चवंदी आहे जा मां हिन खे मारे छॾियां या मां पाण ख़ुदिकुशी करे छॾियां। जाबिर, होश खां कमु वठो, होश खां। होश खां कमु वठो, होश खां। ॻाल्हि त ईअं थी करे ॼण तरीअ ते बिस्त हुजे। सावल, मां सम्झां थो त तूं मुंहिंजे साम्हूं सच ऐं कूड़ खे खोटे पेश करे रहियो आहीं, त जी मां सम्झी न सघां त उन मां सच कहिड़ो आहे ऐं कूड़ कहिड़ो। चाकर खान, मां का अहिड़ी विचड़ियल ॻाल्हि त न कई आहे जेका अव्हांखे सम्झ में न अचे। सावल, हिकु तरफ़ चओ था त तव्हां हसीना बेगम ऐं जाबिर खे हिकु थींदे ॾिठो, ऐं ॿी तरफ़ उन ई ॾींहुं रूंडो पंहिंजी भेण खे वठी उन जी दांह खणी उते पहुतो। चाकर खान सम्झी नथो। इहा ई त उन रूंडे जी चालाकी हुई। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, रूंडे जी चाल हुई ऐं हसीना बेगम जाबिर सां मोहबत कंदी हुई, त पोइ मूंखे इहो ॿुधाए त हिकिड़ी औरत जंहिंसां मोहबत थी करे पंहिंजे महबूब ते धोखी थी सघे। चाकर खान, इहा ॻाल्हि मूंखे उन वक़्तु बि सम्झ में न आई। ऐं सच पुछी त अञा बि इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। जेकॾहिं इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में अचे हा त मां वॾे साईं खे ज़रूरु आगाह कयां। असांखे ॿुधायो त इहो मलाकड़ो ख़तमु थियण ते तव्हां छा कयो ऐं चाचा साईं खे तव्हां छा ॿुधायो? जाबिर खे जेका सज़ा ॾियणी हुई सा असां ॾेई छॾी। उन मलाखड़े ख़तमु थियण खां पोइ असांखे बुकीअ जी रस्म करणी हुई, पर उन खां पहिरियां वॾे साईं मूंखे पाण वटि घुरायो ऐं असां उन छोकिरीअ जे बारे में ॿीहर सलाह मशवरो कयो ऐं ॻाल्हियूं कयूं, जेका हिकु मामूली हसीना मां हसीना बेगम थियण लाइ तयार हो। सावल, मां उते रिश्ता करण खां लवाई गयो आहियां जिते पहिरीं खां इतलाफ हुजनि। ॾिस बाबा, छो त हिन वक़्तु मुंहिंजी उहा उमिरि न रही। हीअ शादी मां सिर्फ़ु इन लाइ थो कयां त पछाड़ीअ में को सुकून हासिल करे सघां। जेकॾहिं शादीअ खां पोइ इहो सुकून बि लुटिजी वञे त पोइ उहा शादी न बर्बादी हो गई। हाणे तूं ई सलाह ॾे, मां छा कयां? ही समूरो मसइलो तुंहिंजे साम्हूं आहे। हाणे सोचे ॿुधाए त इहा शादी मूंखे करणु घुरिजे या न।
बाबा साईं लख बेरा मूंखे कहिड़ो एतिराज़, पर बाबा साईं मां चाहींदुसि त अवां हितां शादी न कयो। बाक़ी संग जे लाइ मां हिन ॻोठ में को शरीफ़ घराणो ॻोल्हे थो वठां, अवां जे लाइ उन्हनि खां था संग वठो। चइबो त ही तुंहिंजी नज़र में शरीफ़ न आहिनि। रुंडे जी सॼी ज़िंदगी मुंहिंजे साम्हूं गुज़री आहे, सॼी ज़िंदगी मेहनत ऐं मज़दूरी करे कमाए खाधो अथऊं। हिननि कॾहिं बि कंहिंजे अॻियां हथ न टकियो। ही बनी बारा करे बजो गुज़र सफ़र कंदा रहिया आहिनि। ऐं अञा बि तूं चईं थो त हिन खां वधीक ॿियो कहिड़ो शरीफ़ घराणो हूंदो? बाबा साईं ईअं त थी सघे थो त जावर और का छोकिरी जी कमज़ोरी हुजे, ऐं जेकॾहिं हिकु भेरो शादी थी वई ऐं उन खां पोइ जाबर जे करे हुनखे ब्लैकमेल करे त पोइ जे जाबिर अहिड़ी कमीनाए पते लही आयो त हमेशा हमेशा लाइ हिन ॻोठ मां तॾहिं ख़राइजगी थो सास। बाबा साईं इहो त सभु कुझु तॾहिं थी सघे थो जॾहिं छोकिरी का जाबर जी अवां सां शिकायत करे, पर असुल में त ईअं आहे त इहो औरतूं ॾाढियूं कमज़ोर हूंदियूं आहिनि। इहे जप मज़ाक ॻाल्हि न कंदियूं आहिनि त मतां असां किथे बदनाम न थी वञे, इन लाइ उहो बदनामी खां बचण लाइ वीचारियूं ख़ामोश हूंदियूं आहिनि। ऐं थी सघे थो त उहा जाबर जी ब्लैकमेलिंग में अची वञे। इहे मां कॾहिं बि ठहण न ॾींदुसि। छोकिरीअ खे सम्झाए छॾींदुसि त हर मसइलो बेखौफ़ मूंसां शेयर करे। इन खां अॻु में मां जाबिर सां मिलण थो चाहियां, जे हुनखे ॾाढ सां सम्झाइबो पुॼी न सघंदो त सॼी ज़िंदगी इहो वैर दिलि में रखी छॾींदो। इन करे ई मां जाबिर खां कुर्ब प्यार ऐं मुहबत में पुछण थो चाहियां त आख़िर हक़ीक़त छा आहे? बाबा साईं कहिड़ी हक़ीक़त? इहा ई हक़ीक़त त छा वाकई उन छोकिरीअ सां जाबिर जो चक्कर आहे? थी सघे थो छोकिरी मुंहिंजे दौलत जे चक्कर में अची कूड़ हरी वञे, पर जाबिर खे मूं में कहिड़ी लालच आहे उहो त हक़ीक़त ॿुधाए सघे थो। ऐं मूंखे इहा पूरी उमेद आहे त जाबिर मूंसां सही हक़ीक़त कंदो। इन करे पवन जाबिर खे सम्झाए हिते मूं वटि वठी आ। ऐं हा, हुन सां को बि ॾाढी ऐं ज़बरदस्ती न कजां। इन जो मतिलब त तूं जाबिर खे मञाए बाबा साईं वटि वठी वए? हा जागर, सवाल जेकर तूं सच्चो हुजी हा त बाबा साईं खे हसीना बेगम ई जाबिर जो किस्सो साम्हूं ॿुधाए छॾी हा। जाबिर खे उते वठी वञण जी कहिड़ी ज़रूरत हुई? जागर ख़ान मां जाबर खे साईं वॾे ॾे इन लाइ वठी वियुसि छो त मूं जाबर ऐं हसीना खे अखियुनि सां ॾिठो हो ऐं मूं सोचियो त जाबर जॾहिं साईं जे अॻियां हलंदो त उहो इन हक़ीक़त खे उते हली मञींदो ऐं पोइ मां बि इन ॻाल्हि जी ताईद कंदुसि ऐं मूंखे पक ई त पोइ साईं वॾो शादी वारे ज़िद तां लही वेंदो। त पोइ जाबिर बाबा साईं खे अहिड़ो छा चयो जो बाबा साईं जी शादी तय थी वई? मूंखे इहा ख़बर ई कोन हुई। जाकर ख़ान त इहो पाॾो हुते हली पंहिंजी ॻाल्हियुनि खां ई फिरी ॾींदा। जाबिर मूं तोखे जेका सज़ा ॾिनी उहा तुंहिंजे ग़लतियुनि जी सज़ा हुई ऐं मूंखे उमेद आहे त हाणे तूं आईंदा जे लाइ अहिड़ी ग़लतीअ खां तौबा करे छॾींदे ऐं हिकु शरीफ़ माण्हूअ वारी ज़िंदगी गुज़ारींदे। बाबा साईं तव्हां असांजा वॾा आहियो,
10 चक्कर मूंखे सज़ा ॾेई सघो था, बाक़ी ॻाल्हि इहा आहे मुंहिंजी एतिरी ग़लती नहीं जेतिरी मूंखे सज़ा मिली आहे। छा तू हुन ग़लतीअ खे अञा पंहिंजी घटि ग़लती सम्झी थो? बाबा साईं मुंहिंजी ग़लती हुई पर बहाना आई। ने रूंडे फिरियल तव्हांखे चोॾाहना करे ॻाल्हि ॿुधाई। हाणे छॾे हिननि ॻाल्हियुनि खे, मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाए त जे सच में छोकिरी तोसां मोहबत कंदी आहे त मां रूंडे खे मञाए वठां ऐं तुंहिंजी शादी मां थो करायां। बाक़ी रहियो मुंहिंजो सवाल त मूंखे ॿिए हंधां खोड़ रिश्ता मिली वेंदा त पोइ छो मां ॿिनि प्यार कंदड़नि खे जुदा कयां? बाबा साईं छोकिरी जेको मूंसां प्यार करे पई उहो त तव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो। थी सघे थो त हूअ रूंडे जे ख़ौफ़ खां तो मथां बहतान हणी वई। न बाबा साईं अहिड़ी ॻाल्हि न आहे। छोकिरी मूंसां मोहबत कंदी करे त पोइ हुन मथां तो इल्ज़ाम छो हुयो त उहा तोसां मोहबत कंदी आहे? हुन वक़्तु अंदर में बाह पई भरे बाबा साईं। मां सम्झुमि त उन्हनि खे बदनाम कयो, रहंदो मां बेस्तो थीसि। छा तूं हुन सां मोहबत कंदो आहीं? बाबा साईं मां मोहबत न आहियां कंदो, मां सिर्फ़ु रिश्ते जी घुर उनजे करे कई। ॻोठ जा हूं मिट हूं, छो जो मूंखे पहिरीं घरवारी मां औलाद ई कोन्हे, उनजे करे रिश्तो घुरियो। मतां शादी थी वञे न मां औलाद थी पए, बाक़ी मुंहिंजी का अहिड़ी ॻाल्हि न हुई बाबा साईं। रस्ते रोक बि कईमांसि, ॿननि ते वियोसांसि, ज़ोरी चयोमांसि मूंसां शादी कर, पर छोकिरी मूंसां राज़ी कान्हे। पोइ मां छा कई? यार पक्की ॻाल्हि आहे चादर? हा बाबा साईं, रुपए जो रुपयो इहा पक्की ॻाल्हि आहे। ॾिस चादर, हुन छोकिरीअ सां हाणे शादी मां थो कयां। हिन वक़्तु बि तो वटि वक़्तु आहे जे तूं चई त मां हुननि खे राज़ी कयां। न न बाबा साईं, तव्हां भली शादी कयो, मूंखे को बि इतराज़ कोन्हे को। जे मुंहिंजी शादी थियण खां पोइ बि हुन तरफ़ तो बुरियूं अखियूं रखियूं न त इहे ॿई अखियूं कढी कावनि खे छॾींदोसांइ। बाबा साईं अखियूं त छा, मुंहिंजो कंध बि कटे छॾियो जे मां तव्हांजी हवेली ॾे उन नज़र सां ॾिसां। सवाल हाणे मां हलां वरी ईंदुसि। चकर खां न मूं त अञा हक़ीक़त चाराना ई बयानु न कई आहे ऐं तव्हां वञो पिया। मां वञा इन करे थो जो हितां वञी मूंखे रूंडे हसीना बेगम जी जाबिर खे ॿुधणो आहे। उन खां पोइ मूंखे ख़बर पवंदी त जेको कुझु तो मूंखे ॿुधायो आहे उहो केतिरो सच आहे केतिरो कूड़। मूंखे उमेद आहे त तव्हां रूंडे जाबिर ऐं हसीना बेगम जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त केरु सचो आहे या केरु कूड़ो। पर उहो सभु कुझु तॾहिं मुमकिन आहे जॾहिं तव्हां में सच खे परखण जी अहलियत हूंदी। तॾहिं त चवंदो आहियां खारे पाणी जो खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न आहिनि। उमीद त असांखे आहे तव्हां जेको कुझु असांखे ॿुधायो उहो सच ई हूंदो, कूड़ न। सोटो उमेद आहे त सावल कूड़ न ॻाल्हायो हूंदो, पर सावल तव्हां बेफ़िक्र रहो। जेसी ताईं मुकमल सबूत तुंहिंजे ख़िलाफ़ नथा मिलनि तेसी ताईं तोखे क़तल न कयो। मोहसिन और मां आख़िरकार तूने सा के ॻाल्हियुनि ते छा हुकम थो चईं? अरे रे, तू छा थो सम्झी त ही जाबिर ख़ान तोसां ठा कंदो? पिचर गला तोसां मां ठा कंदुसि? मां जेकी भॼ भॼां कयां थो, तू छा थो सम्झी मां तोखे भाकुर पाए घर वठी हलंदुसि जो तू जंट्रीअ ते लथल आहीं, सूरह सेबतो आहीं? अरे तोखे घर में छा
मां त तदे पंहिंजी घिटीअ में बर्दाश्त न कंदुसि हयात ममड़ा। जाबरा आज मैं तो बस अरे तू बस कर। परे हिनखे यो यो करण दे, पोइ हिनखे सवले तरीक़े सां जवाब ॾिबो। आदमिया ख़ान साहब जाबिर ख़ान हाणे भला बक बि खणी। अरे हेॾे चमड़ा मां पकां थो, बाक़ी जेकी तूं कुते वांगुरु कोंग कोंग करींदो उहो सही आहे। सही चयो अथनि, जट फट सर ॿधो चङो आहे। सोट्रा तव्हां ॿई साईं हिक ॿिए जा मुक्त भरे रब्त त पी सघो था, पर खीर खंड कॾहिं बि न थींदो, ईअं न? सोट तूं सही थो चई, हिन जो रती पियणु घुरिजे, पर हिन जो किनो खारसी रता केरु पीअंदो? अरे बेज मुश्क जा सड़ियल बुंड, तू में जो रत पियंदे। दिल त चए थी त लठ के तेल मखे पुठा कुटिया। अरे तुझी हैसियत केड़ी या कमला जो तू चप रखे तो ठीक करा जिप दे को दे दे सब का हाथ काट समझा पंजे पीछे हाथ काट बाबा नो आ चवा तो इन करे के समझाई से बाबा ई तो ठा आजू गालू कर ना, बल्कि तोखे मारे ना यार मारे ना। मां तो चवाई तो च हलूं अचो सही से जी वाकई मूंखे मारण जे लाइ आया। ये तो गालियन करण जे काबिल ई कोन्हे। अरे हेडे गालियूं ये कबियूं जे तू भी तो गालियूं करी। तू छा तो समझी त तू गंद बकंदो ऐं मां तुंहिंजे ने गंद ते मौलूद चवंदुसि। पुट जहिड़ो तूं चवंदे, जहिड़ो तूं ॾींदे, अहिड़ो ई वठंदे। हिन के धारिया आहिनि न के ग़ैर आहिनि, न ही हिते को ॿाहिरां लॾो खणी आया आहिनि। ही सभु जा सभु मुंहिंजा पंहिंजा आहिनि। मां पंहिंजनि में ई वकोड़जी वियो आहियां मालिक साईं। तूं ई का मूंखे वाट ॾे ऐं हिन मसइले मां मूंखे तूं ई कढी सघींदो। तूं ई हिन मसइले खे सुलझाए ॾे त जीअं मां पंहिंजे बेगुनाह भाउ जेको मौत जे बिस्तरे ते सुतल आहे, मां नथो चाहियां त मुंहिंजे हथां को बेगुनाह मारिजी वञे। मूंखे हक़ सच खे परखण जी ताक़त ॾे जीअं मां असल मुजरिम ताईं पहुची सघां। सोट इन फिरियल खे चए त मोटी अचे। सोट जेकर तू गंद के छंडींदे त उन मां छा निकरंदो? वरी बि साॻी गंद। इहो रुंडो आहे गंद जो ढेर। तू इनखे जल्दी जल्दी वापस कर, इनखे मञाइसि। मूं तोबा कई, इन जे साम्हूं कननि में हथ रखियमि। मां चवांसि तो सोट रुंडा ओ रुंडा। बाबा सुकू पियो सॾे थो, छा चऊंसि? पोइ हिते लोणू ई न हणा जेसि ताईं हो बड़ो कुतो न पियो भौंके, तेसि ताईं हरगिज़ वापसि कोन मोटंदासीं। हलो तिकड़ो हलो। ओ काका रुंडा यार सोट मूं जे सद ते असुल बि कोन ईंदी। अदा मुख ई अछो मुंहुं करणो पवंदो। वञा थोसि मिंथ मेड़ कयां थो निभागे खे। आसिजी आसीं मुंडी त पुट मुंहिंजी तव्हां मरोड़े छॾी आहे। बाक़ी वञी रही आहे हीअ मुंहिंजी अछी ॾाढ़ी। हाणे इहा बि ॾाढ़ी मुंहिंजी पटण था चाहे। पटियो 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 त मां वञा। हेरिस मां बाऊं थो ॿुधी। बाबा साईं मुंहिंजी मिंथ खे मां हाणे इज़त वारियूं ॻाल्हियूं था कयूं। हल त वेह कंहिं बने ते जीअं तूं चवंदे तीअं कयूं का। हेरिस मुंहिंजे हथनि खे ॾिस, राज़ी थियो बाबो न आई। गुलशेर पुट जी बाबा, तूं त आहे मुंहिंजो शींहुं पुट। ॿुधाया पर तोखां मां 3 सालनि जा जवाब वठंदुसि। हा बाबा बिल्कुलु पुछो। आहे वॾो होशियार, अंगूठे जा ज़रूर आया,
पर जेको सवाल पुछंदे तोखे जवाब मिलंदो। आप पुछो। मूंखे इहो ॿुधाए त गिदड़ छा कंदो आहे? गिदड़ छा कंदो आहे? हाँ बाबा, गिदड़ उनायूं कंदो आहे, उनायूं। उनायूं? अच्छा, सही जवाब आहे। भला गड्ढो छा कंदो आहे? गड्ढो छा कंदो आहे? बाबा, गड्ढो हिंग कंदो आहे।